डे पर डे मौजूद मुझे समूरन सजन साथियुनि खे पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक ते भलीकार। अस्सलाम वालेकुम, नमस्ते। हक़ मौजूद चाक चङा भला जोर मतारा की खीरा सूदा। कहिड़ा तव्हांजा हाल, कहिड़ा अहवाल। सिंध पाकिस्तान जे ज़िले थरपाकर जे हेडक्वार्टर वारो शहर मिठी चेलार छाछरो कांटियो नगर पारकर नवकोट ऐं उन सां गॾोगॾु जेको बि थर जो इलाइक़ो आहे उतां खां थींदे कारोंजर कजलासर नैणीसर कासबे ताईं ऐं उतां खोखड़ा पार चालूचरो वासरबा पर्ची स्टेशन छोर न्यू छोर ढोरो नारो हासीसर पिथोरो उमरकोट नबीसर नोटे खां थींदे समूरे कच्छ में वसंदड़ मारूड़नि ऐं ढाटीड़नि समेत तोड़े लीके जो हुन पार बॉर्डर जो हुन पार बाड़मेर जैसलमेर बीकानेर जोधपुर रण कच्छ ऐं कच्छ भुज में वसंदड़ ढाटीड़नि मारूड़नि ऐं सांगीड़नि सभिनी खे सिक भरियो सलाम, हक़ मौजूद, नमस्ते। कहिड़ा तव्हांजा हाल आहिनि, ठीकु आहियो, तबियतूं ठीकु आहिनि। पंहिंजो यूट्यूब चैनल थर थाक कीअं थो लॻे, इन ते ठहंदड़ जेके वीडियोज़ आहिनि जेके तव्हांजे आॾो पेश थी रहियूं आहिनि, उन्हनि वीडियोज़ में थर जे लोकगीतनि जा दास्तान आहिनि। थर जा लोकगीत कीअं ॻाया विया, छो ॻाया विया, उन्हनि जे पोयां उनजो पस मंज़र कहिड़ो आहे, उनजी तारीख़ कहिड़ी आहे, उनजी सकाफ़त, सयाहत, थर जा मंज़र, ख़ूबसूरत भिटूं, वसकारा, ॾुकार, तकलीफ़ूं, ख़ुशियूं, मेड़ मेड़ाका, ग़मियूं, तोड़े ही सहरा रणपट, इन्हनि समूरनि मंज़रनि ते ॿधल ही थर जा ढाट जा मारवाड़ी लोकगीत जेके कारोंजर खां वठी कश्मीर ताईं, कींजर खां कराची ताईं समूरो सिंध जे अंदरि वसंदड़ ढाटी मारू माण्हू तोड़े सिंधी माण्हू हिननि लोकगीतनि खे इंतिहाई प्यार पाबो ऐं प्रीत सां ॿुधे थो ऐं पंहिंजे ज़ौक़ शौक़ सां न रुॻो ॿुधे थो पर हिननि गीतनि जे माना मफ़हूम ऐं हिननि जे मतिलब ते बि ॻाल्हाए थो, तफ़सीली कचरियूं थो करे। उनजे करे ही लोकगीत अॼु बि केतिरा ई साल गुज़री वञण जे बावजूदि अॼु बि समूरे दुनिया जे अंदरि सिरजंदड़ शाइरी जेका मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में आहे, उन्हनि में ही ढाटकी ऐं मारवाड़ी थरी लोकगीत सभिनी खां वधीक न रुॻो ॿुधा वञनि था पर सुपर हिट आहिनि ऐं आर्ट जी दुनिया में, फिल्म जी दुनिया में, म्यूज़िक जी दुनिया में हिननि गीतनि जी ड्रेसिंग, हिननि गीतनि जो कल्चर, हिननि गीतनि जी सकाफ़त सभिनी खां वधीक मशहूरु आहे, पॉपुलर आहे। तंहिंजे करे दोस्तो यकीनी तौर ते तव्हांखे पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक तां ही लोकगीत ज़रूरु वणंदा हूंदा ऐं उन्हनि जूं कहाणियूं ऐं उन्हनि जूं स्टोरीज़ तव्हांखे पसंदि ईंदियूं हूंदियूं। जेकॾहिं ईअं आहे त पंहिंजे चैनल थर थाक खे सब्सक्राइब ज़रूरु करियो, लाइक करियो, शेयर कयो ऐं वीडियो पसंदि अचे त इन ते कमेंट करियो त जीअं असांखे ख़बर पए असां अञा वधीक इन्हनि खे ख़ूबसूरत ऐं सुहिणो ठाहे तव्हांजे आॾो पेश करियो। जी हा दोस्तो, पंहिंजो चैनल थर थाक अॻ में बि तव्हांजे आॾो इहा ॻाल्हि वाज़ह कंदो रहियो आहे त ॾे पर ॾे हिंद सिंध में जेतिरो मशहूरु हैदर रिंद आहे, थर जा ॿिया लोक फनकार यूट्यूब ते या उनजी गायकी जे अंदाज़ सां सादगी ऐं मासूमियत जे हवाले सां एतिरा मशहूरु न आहिनि जेतिरो हैदर रिंद मशहूरु आहे। हैदर रिंद जी पंहिंजी हिकिड़ी दुनिया आहे ऐं उनखे ॿुधंदड़ हिकिड़ी तमामु डिघी ऐं तमामु वॾो तइदादु आहे थर जी ढाटी मारवाड़ी माण्हुनि जो जेके हैदर रिंद खे पसंदि कनि था। हैदर रिंद जो नालो थो खजे त उहे बीह था रहनि, कन ॾियनि था, ॿुधनि था त ॾिसूं हैदर रिंद जो कहिड़ो गीत पियो वॼे ऐं उहो कहिड़ो गीत आहे जेको हैदर रिंद जो मशहूरु ऐं मक़बूलियत माणे न चुको हुजे। हुअं बि सोशल मीडिया जी दुनिया में ख़ासि तौर ते यूट्यूब खां वठी फेसबुक ताईं ऐं जेके डिजिटल दुनिया जा मुख़्तलिफ़ सोशल मीडिया जा प्लेटफॉर्म आहिनि, वाल आहिनि, उन्हनि ते हर आए ॾींहुं नित नवां वीडियोज़ ऐं नित नयूं डिज़ाइन सां हैदर रिंद जूं ॻाल्हियूं, कचरियूं, इंटरव्यूज़, उनजा लोकगीत शेयर थींदा रहनि था। बेइंतहा थर जे ढाट जे मारवाड़ जे माण्हुनि जा प्यार मुहबत सां भरियल दास्तान, शादियुनि ख़ुशियुनि जा, तोड़े ग़मियुनि जा ऐं दर्द जा, विछोड़े जा, तोड़े प्यार ऐं प्रीत जा, मुहबत जा जेके लोकगीत हैदर रिंद ॻाया आहिनि, उहे अॼु बि सॼे ढाट परगिणे में तमामु घणो मक़बूल ऐं मशहूरु आहिनि। उहे सोढनि जूं कचरियूं हुजनि, सोढनि जा ओतारा हुजनि, उन्हनि जूं रिहाणियूं हुजनि या हिकु आम ग़रीब गंवार रेढार बकरार जेको थर जे बिल्कुलु झंग में पंहिंजे चौपाए माल सां गॾु वेंदो हुजे, चाराई ते वेंदो हुजे ऐं उन सां गॾु MP3 हुजे ऐं पोइ हैदर रिंद जूं कैसेटूं हुजनि। तंहिंजे करे हैदर रिंद जा इहे गीत हुजनि, लोकगीत हैदर रिंद जा एॾा मक़बूल आहिनि जो हर माण्हू पाण सां गॾु उनखे पंहिंजो हिसो सम्झी उनखे न रुॻो ॿुधे थो पर ज़ौक़ ऐं शौक़ सां
उनजी तशरीह करे थो, उन जो बयानु करे थो, उन ते तबसरो बि करे थो, कचहरी बि करे थो। थर जो मोरियो टीलड़ी थर जो जेके बि इहे रीत रस्म आहिनि ऐं लब लबाब आहे, पहिर पहिराण आहे, उन में नीबोड़ी खां वठी करे झांझर ऐं पाज़ेब ताईं ऐं चूड़ियुनि खां वठी करे थर जे ॿेलड़नि ताईं, थर जा ॿेलड़ा, अमराणे जा ॿेलड़ा ढाठ परगणे में तमामु घणो मशहूरु ऐं मक़बूल आहिनि। उन जे करे ई माण्हू हैदर हिंद खे ॿुधनि था। हैदर हिंद जेको अकनि जो, रोहिड़े जो, कंढीअ जो, जेको थर जे बरपटनि जो, ग्वाड़नि जो, थर जे निमन निमोरनि जो बि फ़नकार आहे ऐं थर जे समूरे कल्चर हुस्नाकी जो न रुगो ज़ामिन आहे, पर हैदर हिंद जंहिं स्टाइल ऐं अंदाज़ सां ॻायो आहे, अॼु बि इहे लोकगीत दुनिया में आलमी सतह ते मुख़्तलिफ़ लाइब्रेरीज़ जे अंदरि तोड़े मुख़्तलिफ़ जेको आहे सो आलमी सतह जे जेके प्रोडक्शन जूं जेके कंपनियूं आहिनि, उन्हनि वटि बि इहे लोकगीत महफ़ूज़ आहिनि ऐं मक़बूल आहिनि। तंहिंजे करे तव्हां यकीनी तौर ते तव्हांखे ॿुधाईंदो हलां, ऐं हीउ जेको अॼु असीं वीडियो ठाहे रहिया आहियूं, इहो आहे गीत वसकारो आयो बालम न आयो। विछड़ियल परदेसियुनि जो दर्द भरियो ई दास्तान आहे। उहे परदेसी जेके लीके जो हुन पार आहिनि, बॉर्डर जो हुन पार आहिनि, या लीके जे हिन पार आहिनि ऐं बॉर्डर जे हिन पार आहिनि। तंहिंजे करे इन्हनि परदेसियुनि जो दर्द भरे दास्तान ते ॿधल विछड़ियल परदेसियुनि जो ही लोकगीत वसकारो आयो बालम न आयो। आई रे श्रावण टीजरे बाई जी, दिरयो तिरयो आयो रे बालम जी, यानी बालम मुड़ुस खे चइबो आहे। हिकु सुहागण पंहिंजे मुड़ुस खे मुखातिब थींदे चए थी, वसकारो बि आयो आहे पर तूं न आए, तुंहिंजो दीदार न थियो, तुंहिंजी यकीनी तौर ते यादगिरी अचे थी, तंहिंजे करे वापसि वर पंहिंजे देश न अचु ऐं पंहिंजी त वञी तव्हांखे सारे थी। इन क़िस्म जा जेके दास्तान आहिनि, उहे वरी थर जे, ढाठ जे, मारवाड़ जे लोकगीतनि में हुजनि, ऐं पोइ ही वसकारे जूं विझूं हुजनि, ककर कारोबार हुजनि, थर जे अंदरि बरसाति हुजे ऐं वाहूंदो हुजे, वलहार हुजे, अहिड़े मंज़र में जॾहिं हिकु नारी, हिकु सुहागण पंहिंजे वर खे सारे इहो गीत थी ॻाए त वसकारो आयो बालम तूं न आयो, त यकीन करियो विछड़ियल परदेसियुनि जो दर्द भरियो ई दास्तान ॿुधी माण्हू नेणनि जा बंद रोके नथो सघे। ऐं लुड़कनि जी लहार में इहे विछोड़ा, इहे दर्द, इहे कैफ़ियतूं, इहे सुहागणनि जा गीत ऐं उनजे अंदरि ही थर जा, ढाठ जा, मारवाड़ जा तारीख़ी सकाफ़ती मंज़र, ही लिबास पहिराण, ही कल्चर हिस्ट्री, इहो समूरो मंज़र इंतिहाई हिकिड़ो ख़ूबसूरत काकटेल जुड़ी थो पए। तंहिंजे करे थर जा लोकगीत हिकु आर्ट आहे, हिकु ख़ूबसूरत दुनिया आहे। उनखे सॼी दुनिया में ॿुधो ऐं ॻायो वञे थो, न रुगो ॻायो ऐं ॿुधो वञे थो, पर उन ते तमामु वॾो बहस थिए थो। अॼोकी इन वीडियो में तव्हांखे असां ॿुधायोसीं वसकारो आयो बालम तूं न आयो, विछड़ियल परदेसनि जे हिन दर्द भरे दास्तान जो ख़ूबसूरत ॻायल हैदर हिंद जो लोकगीत। ऐं इन गीत ते कईसीं पाण कचेरी ऐं इहा ख़ूबसूरत स्टोरी कईसीं तव्हां सां वंड। मिलंदासीं वरी कंहिं ॿी वीडियो में, तेसिताईं इजाज़त।